अपडेट कंदासीं मांखे कस्बो मां कस्बो वेझो ॻोठ फलो कमराणी में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बू हुजण सबब स्कूल केतिरनि ई सालनि खां बंदि पियल आहे। स्कूल बंदि हुजण सबब 100 खां वधीक ॿार तालीम खां महरूम आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते कस्बो मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर नादिर मस्तोई मौजूद आहे। जी नादिर। जी असी मौजूद आहियूं काछे जे ॻोठ फुलू कमराणी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में, जिते गुज़रियल काफ़ी सालनि खां स्कूल बंदि पियल आहे ऐं बिल्डिंग जी हालत भी इंतहाई ख़राब है, जैं सबब 100 खां वधीक ॿारड़ा जेके आहिनि उहे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। संदन मुस्तक़बल जेको आहे उहो दाव ते लॻल आहे। ॻोठाणनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। ॻोठाणनि जो इहो ई चवणु आहे त असांजे स्कूल खे काफ़ी ईअं खणी चइजे त 10 खां 15 साल थी विया आहिनि, मगर अॼु ॾींहं ताईं बंदि पियल आहे ऐं स्कूल जी जेका इमारत आहे उहा बि ज़बून हाली जो शिकार बणियल आहे। उन्हनि ॻोठाणनि इहो ॿुधायो आहे त 100 खां वधीक जेके असांजा ॿारड़ा आहिनि उहे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि ऐं उन्हनि जो मुस्तक़बल दाव ते लॻल आहे। ॻोठाणनि इहो बि ॿुधायो आहे त काफ़ी भेरा SDO जोही तालीम खे स्कूल खोलाइण समेत इमारत जेका आहे उहा मरमती कमु कराइण जे लाइ दरख़्वास्तूं पिणु ॾेई थकिजी पिया आहियूं, पर कंहिं बि तालीम जे ऑफिसर समेत नोटिस नाहे वरितो वियो, जंहिं सबब असांजा ॿारड़ा जेके आहिनि उहे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। ॻोठाणनि पारां वज़ीर तालीम समेत ज़िले इंतज़ाम खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त फौरन नोटिस वठी करे स्कूल खोलाए ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु स्कूल जी जेका बिल्डिंग ख़राब आहे उन जो मरमती कमु शुरू कराए ॾिनो वञे, जीअं असांजा ॿारड़ा तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु नादिर मस्तोई, धरती टीवी न्यूज़।